अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी के सिलसिले जी 5 वीडियो आहे। अॼु असां ग्लोब खे दुनिया जे नक्शे खे सम्झण जी वधीक कोशिशि कंदासीं। जीअं त असां गुज़िरियल वीडियोज़ में ॾिठो त इक्वेटर कहिड़ी लाइन आहे जेका दुनिया खे ॿिनि हिसनि में विरहाईंदी आहे। ठीकु आहे, उन खां अलावा ही ट्रॉपिक ऑफ कैंसर आहे ऐं हेठि ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न आहे। ठीकु आहे, हाँ ये जेके इलाइक़ा आहिनि असां पहिरीं पढ़ियो आहे त इक्वेटर जेको आहे दुनिया खे ॿिनि हिसनि में विरहाईंदो आहे, नॉर्थ ऐं साउथ में। ऐं इहा जेका तरतीब आहे, क्लासिफिकेशन आहे या लाइननि जी जेका, उहा मौसम जे लिहाज़ खां असांखे सम्झण में मदद ॾींदी आहे। त हाणे ट्रॉपिक ऑफ कैंसर ऐं ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न जे विच में जेके इलाइक़ा आहिनि, इहे तमामु घणा गर्म इलाइक़ा थियनि था। ठीकु आहे, इन खां मथे वरी ॾिसो, हिते थो अचे आर्कटिक सर्किल ऐं हेॾां थो अचे एंटार्कटिक सर्किल। ठीकु आहे, हाणे एसि ताईं जेको आहे मौसम जेको आहे इहो टेम्परेट थो रहे, माना मुतदिल थो रहे, न को घणो गरम न को थधो। ऐं अॻिते जेको आहे सो नॉर्थ पोल ऐं साउथ पोल जेको आहे हिते एंटार्कटिका ऐं आर्कटिक वटि तमामु जेको आहे सो घणो थधो थो रहे, बर्फ़ उते थिए थी ऐं रीजन रहण खां माना उते इंसाननि जी आबादी तमामु घटि आहे, सीउ घणो आहे वञी करे। ठीकु आहे, हिकिड़ी इहा नोट करण जी ॻाल्हि आहे। ॿियो त असां हिन में ॾिसंदासीं कॉन्टिनेंट किथे किथे आहिनि। ठीकु आहे, दुनिया में जेके असां 7 कॉन्टिनेंट पढ़ंदा आहियूं उहे ॾिसंदासीं। हाणे हीअ दुनिया जो नक्शो आहे, हिते अधु ते ठहियलु आहे ऐं अधु जेको मैप आहे उहो हेठि ॾिनल आहे, हेठिएं पेज ते। हाणे हीउ जेको हिसो आहे हिते ॾिसंदासीं, हिननि नॉर्थ अमेरिका, ही मथे आहे नॉर्थ अमेरिका, कॉन्टिनेंट आहे अमेरिका जे नाले सां। अमेरिका जे नाले सां जेको मुल्क आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, उन जूं जेके रियासतूं आहिनि उहे सभु हिते आहिनि। ठीकु आहे, उन खां अलावा कैनेडा उन खां मथे अञा कैनेडा आहे। हीउ अलास्का बि अमेरिका जो हिसो आहे। ठीकु आहे, मैक्सिको इहो बि नॉर्थ अमेरिका में अची वियो। ऐं हेठि था ॾिसूंसीं हीउ ॿियो कॉन्टिनेंट आहे साउथ अमेरिका, पैराग्वे, यूरुग्वे, ब्राज़ील, इहे सभु मुल्क इन में आहिनि, ॿिया मुल्क आहिनि। अच्छा, ठीकु आहे, बाक़ी ॿिया कॉन्टिनेंट असां आइडेंटिफाई कंदासीं किथे आहिनि। अफ्रीका, हेॾां मथे ॾिसो त यूरोप थो अचे, एशिया सां बिल्कुलु गॾो गॾु आहे, रशिया सां गॾु आहे। ठीकु आहे, ऐं हीउ ऑस्ट्रेलिया हेठि आहे। हाणे ही कॉन्टिनेंट असांखे ज़हन में अची विया। ऐं इन खां अलावा एंटार्कटिका बि कॉन्टिनेंट आहे, 7 कॉन्टिनेंट सां पढ़िया आहिनि, पर हिते आबादी तमामु घटि न हुजण जे बराबरि आहे, सम्झो त आहे कोन। तक़रीबन रिसर्च टाइप जा जेके कमु थियनि था, साइंटिस्ट आहिनि, ऑब्ज़र्वेटरीज़ आहिनि उन्हनि जूं, उहे हिते आहिनि। बाक़ी हिते जेको आहे सो आबादी एतिरी कान्हे का, छो जो मौसम तमामु घणो सख़्तु आहे। ठीकु आहे, अच्छा, असां ही कॉन्टिनेंट असां ऑब्ज़र्व कया किथे आहिनि। इन खां अलावा हाणे असां ओशियन्स ॾिसंदासीं। ठीकु आहे, जीअं दुनिया गोल आहे, ठीकु आहे, ग्लोब आहे, ऐं इन जी जेका उन हिसाब सां ही पैसिफिक ओशियन जेको आहे, ॾिसो हिते पैसिफिक ओशियन आहे, इहो हुन पासे खां फिरी वरी चाइना वारे पासे खां बि अचे थो। हिन पासे बि आहे त वरी पैसिफिक जेको आहे ही हेॾां चाइना खां पोइ हिते हेॾां पैसिफिक आहे, इहो असांखे ज़हन में रखिणो पवंदो। ठीकु आहे, साॻी तरीक़े सां एटलांटिक ओशियन, हीअ हेॾां अची वियो एटलांटिक ओशियन। ठीकु, ऐं एटलांटिक ओशियन खां पोइ असीं हेॾां हेठि था ॾिसूं इंडियन ओशियन। ठीकु आहे, अफ्रीका ऐं एशिया जे विच में हिते किथे ई आहे, ऑस्ट्रेलिया जे विच में हिते टिनी कॉन्टिनेंट जे विच में ई इंडियन ओशियन आहे। ऐं ही एटलांटिक ओशियन जेको आहे इहो अफ्रीका ऐं साउथ अमेरिका जे विच में हेॾे अची वेंदो आहे। ठीकु आहे, ऐं मथे हिसे में बि इहो एटलांटिक ओशियन आहे, मथे हिते वापसि अचूं था त हीअ साउथ नॉर्थ अमेरिका ऐं अफ्रीका जे विच में, ऐं जेको आहे इहो बि यूरोप जे विच में साॻियो ई ऐं पंहिंजो एटलांटिक ओशियन आहे।
ठीक है। हाणे असीं पढ़ंदा आहियूं हिकिड़ी नेटो असां में इतिहाद आर्मी जो हिकिड़ो इतिहाद अमेरिका ऐं वेस्टर्न कंट्रीज़ जो नेटो जेको आहे नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन। ठीकु आहे। हाणे इहो छाजे करे छाजो टर्म आहे, इहो माना एटलांटिक समुंड जा उहे मुल्क जेके नॉर्थ एटलांटिक में आहिनि। हाणे ॾिसो ही साॻियो एटलांटिक आहे, हेॾां मथे थी वियो त नॉर्थ, हेॾां हेठि थी वियो त साउथ। हाणे नॉर्थ अमेरिका जा जेके मुल्क अची विया हिकिड़ा त इहे, ठीकु आहे, नॉर्थ अमेरिकन मुल्क ॿिन्ही में अची विया। ठीकु आहे। हाणे फुल फॉर्म छा आहे, नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन। त हाणे एटलांटिक समुंड सां गॾोगॾु हिकिड़ा थी अमेरिका कैनेडा इहे अची विया, ॿिया हेॾां था असां वरी हिन पासे था अचनि में पंहिंजे टुकड़े ते। त हीअ यूरोप जा जेके मुल्क आहिनि इहे बि तक़रीबन नेटो जा मेंबर आहिनि। त नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन इन जे करे इन खे सॾिबो आहे। त इहे सभु मेंबर जेके आहिनि यूरोप जा